नाज़रीन, हैदराबाद में पुलिस गैर कानूनी रहंदड़ अफ़गाननि खिलाफ़ सर्च ऑपरेशन कंदे 12 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सलीम वाला। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद में जो पुलिस गैर कानूनी रहंदड़ जेके अफ़गानी आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। 12 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त साइड जे इलाइक़े शालती कॉलोनी ऐं ॿियनि हंधनि ते अफ़गानी जेके शकी माण्हू उन्हनि ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन कयो वियो आहे। ऑपरेशन जी जेका क़यादत आहे DSP CI इफ्तिख़ार बुल्लो, DSP साइड वाहिद अली शाह, SHO हाली रोड हाशिम बुरोई ऐं ॿिया करे रहिया हुआ। ऑपरेशन दौरान पुलिस टीमुनि जेको आहे मुख़्तलिफ़ घरनि, होटलुनि ऐं शकी जायुनि जी तलाशी वरिती आहे। 50 माण्हुनि खां जांच कई वई। पुलिस जेको आहे 12 जेके शकी माण्हू आहिनि उन्हनि जी मुकमल तस्दीक जे लाइ उनखे साइड थाणे ते मुंतक़िल कयो वियो आहे। SSP हैदराबाद जो चवणु आहे त गैर कानूनी तौर ते रहंदड़ परदेनि जे ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवायूं जारी रहंदियूं।